अहम ख़बर आहे अवां शेयर कंदासीं। पाकिस्तान महफूज़ हथन में आहे, पाक फ़ौज हर वक्त तैयार आहे। इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। अपडेट कंदासीं। अहम ख़बर आहे पाकिस्तान जे नौजवाननि सोशल मीडिया ते जंग विढ़ी। जंग जे वक्त मां पाकिस्तान ऐं भारती चैनल ॾिसी रहियो हुयुसि। पाक भारत छिकताड़ दौरान भारती मीडिया फेक न्यूज़ हलाए रही हुई। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो FPPCCI में योम तशक्कुर जी तकरीब के खिताब। अपडेट कंदासीं। भारती चैनल्स मुताबिक़ कराची बंदरगाह तबाह थी चुको हो। जंग दौरान भारती मीडिया रुगो कूड़ ॻाल्हाए रही हुई। इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। अपडेट कंदासीं। भारत जंग की शुरुआत कई हुई, पाकिस्तान उनके ख़त्म करायो। जेकॾहिं जंग अञा 2-4 ॾींहं हले हा त शायद भारत दुनिया जे नक्शे ते न हुजे हा। भारत ख़िलाफ़ अज़ीम कामयाबी ते समूरी क़ौम खे वाधायूं ॾियां थो। पाकिस्तान हिकु पुरअमन मुल्क आहे। असां जंग जे ख़िलाफ़ आहियूं। पाकिस्तान भारत के जंग में इबरतनाक शिकस्त ॾिनी। पाक फ़ौज भारत के भरपूर जवाब ॾिनो। इन जो मिसाल तारीख़ में नथो मिले। भारत के पंहिंजे जहाज़नि ते तकब्बुर हो। पाकिस्तान उनखे मिट्टी में मिलायो। जंहिं तरीक़े सां भारत के शिकस्त मिली रही हुई, मज़ो अची रहियो हुयो। ख़बर वासा शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। वधीक चवण आहे त एतिरी ख़ुशी कॾहिं बि न थी जेतिरी 10 मई ते थी हुई। भारती पायलट्स ऐं भारती चैनल्स जा लाइसेंस चेक करणु घुरिजनि। उन्हनि जा लाइसेंस चेक करणु घुरिजनि त मता लर्निंग लाइसेंस ते न हलंदा हुजनि। हाणे साए पासपोर्ट ते घुमण जो मज़ो ईंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त ॾिनी। शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्क खे मीज़ाइल टेक्नोलॉजी ॾिनी। शहीद भुट्टो मुसलमान मुल्कनि लाइ हिकु करंसी ठाहिणु वञी रहियो हो। कराची कारोबार जे हवाले सां बहितरीन शहर आहे। कराची में सनती ज़ोन क़ाइमु करे रहिया आहियूं। सीड़पकारी लाइ चीन बि विया हुआसीं। कराची में पोर्ट बि आहे। ही शहर सीड़पकारी लाइ आइडियल शहर आहे। ख़बर अवां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे पाकिस्तान महफूज़ हथन में आहे, पाक फ़ौज हर वक्त तैयार आहे। इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। अपडेट कंदासीं। पाकिस्तान जे नौजवाननि सोशल मीडिया ते जंग विढ़ी। जंग जे वक्त मां पाकिस्तान ऐं भारती चैनल ॾिसी रहियो हुयुसि। पाक भारत छिकताड़ दौरान भारती मीडिया फेक न्यूज़ हलाए रही हुई। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो FPCCI में योम तशक्कुर जी तकरीब के खिताब। संदसि चवण आहे त भारती चैनल्स मुताबिक़ कराची बंदरगाह तबाह थी चुको हो।